idea of stump, leaving him room to cut. Very fine inning. प्यारा धर तो आस्ते खोली दो कर छिरक तो भरायो थई छागाला पार्टनर प्यारा इन्हें की छाती हुआ जवाब ही न तो दे अच्छा ये खा ना आऊं कोन खाईंदुस छागाला ये बिगड़ो छो आयो को वीडियो दे जा बुधा थियो छा थई जिंदगी ज़हर थी वई आहे प्यारा जिंदगी ॾाढी ॾुखी आहे ॾाढी ज़ालिम थई अॼु वरी ॾिठो मान कढ कंहिंखे ॾिठी बस बाबा हाणे तूं एॾो मासूम बि न थी केर वरी केर या स्कॉर्पियो ॿी केर आई सी फरा छा कयो नहीं सॼे कम जी ॿेड़ी ॿोड़े छॾी वेठी हुननि वांदनि सां कचहरियूं थी करे सॼो ॾींहुं कैसा इन्हनि सफ़दर वारनि सां ध्यानु थो नी डांडो गाड़ीअ खे पीली धीरज रख प्यारा धीरज रख न हाणे कोन मुड़तो रत सड़ी वई आहे असांजी प्यारा असां लाइ को हुकुम हुजे असां हाज़िर आहियूं तव्हांखे त को ख़्याल ई नथो थिए असांजो ॿुधा भला आउं छा कयां ॻाल्हाए पाण नथो सघी छोकिरीअ सां भउ थो थिए यार उबतो सुबतो जवाब ॾे अजायो कोई असांखे बि अचे तवाई ख़ैरा प्यारा ख़ैरा तवाई न चढ़ई पढ़ी वेंदो साईं हितां लाश निकिरंदी मुंहिंजो कमरे मां तुंहिंजो वेतबार कोन्हे यार पहिरीं नसीम ते आशिक थिए उन जी पचर छॾी वरी खालदा ते उन जी लिफ्ट न कराई हाणे वरी साईं प्यारी स्कॉर्पियो बस प्यारा बस इहो असांजो आख़िरी इश्क आहे इन्हीअ खां अॻिते ॿियो को ॾाको कोन्हे बस इते हयाती दंग आहे कोने वफा यारनि में बाबू मोला थो ॼाणे कान्हे वफा छो मोहली खैर तो है खैर आ बाबू गरीब छाते पे खिली तू भी तो खिले तो सोना आओ हाँ तू लिखंदे लिखंदे अंदर में पियो खिली आऊं तो के खिलंदे ॾिसी पियो खिला अच्छा यह गल है हाँ बाबू डांस मड़ाई सागी आ चल तू तो मुखे ॾिसी पियो खिली भला ॿुधाए आऊं छो पियो खिला इहो भी न समझदासीं सा बाबा आखिर असां भी कुछ सिखियो आहे हाँ हाँ बाबू पर हिकिड़ी ॻाल्हि समझ में न ईंदी आहे कहिड़ी तुंहिंजो माण्हू ईंदो बि तोसां मिलण रोज़ आहे कॾहिं गुस्सायो बि न थिए हवाल बि कलाक बि कंदा आहियो पोइ इहे हिक ॿिए खे चिठियूं चबारियूं छाजी ॾींदा आहियो हिते मुलाक़ात ॾाढी थोरी थींदी आहे तॾहिं बाक़ी हवाले न पने ते ओरींदा आहियूं शाबाश अथव बाबू सासी माण्हू आहियो साईं ॾाहा आहियो पर हाणे मोहली पंहिंजी मोकिलाइणी थई सुभाणे असांजी ज़मानत थी वेंदी हाँ हाँ ये ख़त आख़िरी पे लिखा हाँ हाँ चइबो त जुदाई करे ॾिसो बस बाबू जुदाई रहो पर हुजे हयात
नओं वॻो ठारायो आहे कीअं थो लॻे? कहिड़ी शइ आहे जा तोखे न ठहंदी? सच ॿुधाए। सच तूं आज जी घड़ियल गुॾी आहे सीमा। माण्हू तुंहिंजो चेहरो, तुंहिंजूं अखियूं, तुंहिंजी मुर्क ॾिसी दंग रहिजी वेंदा हूंदा। तुंहिंजे कपिड़नि ते कंहिंजो ध्यानु वेंदो? ईअं न ॻाल्हाईंदो कर ख़लील। सीमा मां सच थो चवां, कपिड़ा पाण तुंहिंजा मोहताज आहिनि। तूं जेकी बि पाईंदीअ तोखे ठहंदो। इहा उन्हनि जी मजबूरी आहे। छा आहे? ख़ैर त आहे? हा हा ख़ैर आहे। सीमा ये छा पियो ॾेई? कुझु न। पहलवान तूं आई किथे? मां हिते। पर मूं त तोखे सॼी हॉस्टल ॻोल्ही। छो? अॼु ख़लील आज़ाद पियो थिए। वाकई? हाँ। पोइ ट्रीट किथे आहे? ट्रीट पे ॾींदासीं। अच्छा त तॾहिं भई कपिड़नि जी सिलेक्शन थिए। हाँ। पोइ कहिड़ा थी पाईं? कहिड़ा? मां जेकी पाईंदसि उते ठहंदा। कपिड़ा त मुंहिंजा मोहताज आहिनि। वाह वाह मुंहिंजी राणी। चङो तूं 1 मिंट वेह, मां तो लाइ चांहि थी खणी अचां। मां त पाण ॾिसण आई हुयमि तूं आई या न। ओके? वाह खलील मुबारक हुजे, तुंहिंजी ज़मानत थी वई आहे। अच ॿार। चङो मवाली, और दुआ कजां। बस बाबू, दुआ कर त असांजी बि का सणाई थिए। बेगुरनि मां फासी विया आहियूं। कान्हे वफ़ा यारनि में बाबू, मोला थो ॼाणे कान्हे वफ़ा। रख अलाह ते, तुम जल्दी ॿाहिरि निकिरी ईंदे। दुआ कर। चङो माशाअल्लाह। जाने मुबारक हुजे नी। महिरबानी अनवर। तेरा मुबारक हुजे। मुबारक खलील प्यारा। महिरबानी। मज़े में था आहियो प्यारा? बस प्यारा तोखां सवाइ कहिड़ा मज़ा। मज़ा त हाणे थींदा। तोसां त घणियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। आओ हते अच्छा। दे ख़बर तुंहिंजे डॉक्टर साहब जा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहे। ख़्यालु रखई थो? हा हू वेचारो त मुंहिंजी ॾाढी केयर कंदो आहे। साल अची शादीअ खे थियो आहे पर मूंखे कॾहिं बि को दुख न ॾिनो अथई। बस मसरूफ़ ॾाढो थो रहे। सुबुह जो हॉस्पिटल, शाम जो वरी प्राइवेट क्लिनिक। बस पोइ आउं पई बोर थींदी आहियां त अम्माजिन जे घर हली वेंदी आहियां। ओ थैंक यू वेरी मच समीना। मैडम ॿियो कुझु घुरिजे? न न बस हाणे तूं भली वञ। ओके। हा तूं ॾे ख़बर आहे तुंहिंजी कीअं पई गुज़रे? ठीकु। साइमा असां इहे पाछनि जे पोयां छो डोड़ंदा आहियूं? कीअं? पतो हूंदो आहे त उहा शइ असांखे नाहे हासिल थियणी, पर उन जे पोयां डोड़ंदा ई रहंदा आहियूं। छा थियो? ईअं ई थी चवां, वारीअ जा महल त हर को ठाहे थो, असां छोकिरियुनि खे त वारी बि कान थी मिले। ईअं ई हवा में महल ठाहियूं। बस फूक लॻण जी देरि आहे, झट पल में माड़ी रहियो पवे।
मूं न सम्झो रुबीना, एक्चुअली मां तोसां घणनि ॾींहंनि खां पोइ मिली आहियां न। मूंखे सच सच ॿुधाए तुंहिंजी कीअं पई गुज़रे, तूं मूंखे कुझु अपसेट पई लॻी। न न हरू अहिड़ी ॻाल्हि न आहे। ॾिस न, जेकॾहिं तुंहिंजी शादी ख़ालिद सां थिया केॾो न सुठो थिया। तुंहिंजो ई ख़ालिद जो चाह ॾिसी मां त सोचींदी हुयसि जेकॾहिं तुंहिंजी शादी ख़ालिद सां न थी न तूं त मरी वेंदीअ। पर इंसान ॾाढो आहे, दिलि ते पत्थर रखियो छॾे। शायदि अलाह साईं असां सभिनी जी तक़दीर हिक ई काग़ज़ ते लिखी आहे। जंहिंखे बि चाहींदा आहियूं न कॾहिं बि न मिलंदो आहे, भले केॾा बि जतन कयूं। हा, इहो त तूं ठीक थी चई रुबीना। यार तूं बि हलियो वहीं जेल, पुठियां सियासी एक्टिविटीज़ ई ठप थी वयूं हुयूं। हिकिड़े ॼणे जे हुजण या न हुजण सां को फ़र्क़ु न पवंदो आहे। पए थो न यार, कीअं नथो पए? जे पए थो त ग़लति आहे, न पवणु घुरिजे। हिकु ॼणे जे आधार ते जे तंज़ीम हलण लॻियो त पोइ इनकलाब आया। छो ही शफ़ी वारा हिते न हुया? ही कमु न पिया कनि छा? कमु त कयूं पिया, पर प्रोसेस थोरो स्लो ज़रूर हुयो। एग्ज़ाम्स बि मथां अची विया, वरी यूनिवर्सिटी बंदि थी वई। हाणे त वरी नओं पॾो शुरू थी वियो आहे। सरफराज़ खे रेस्ट करे विया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम छा हाल आहे जानी? मुबारक हुजे, ॿार अची विया। महिरबानी। मुबारक हुजे खलील। महिरबानी। अदा शेर माफ़ कजांइ जानी, जेल ते कोन अची सघियासीं, कुझु मसरूफ़ हुयासीं। ख़ैर आहे प्यारा। अनवर साईं त आयो न? कमरे ताईं आया, ये बि थोरा तव्हांजा। छॾ यार, शर्मिंदो न कर। कहिड़ा हाल आहिनि जानी? ख़ैर लॻा पिया आहिनि न? असल मौज। जानी हाणे तूं बि ॿाहिरि अची वियो आहे, ॾाढो भलो कमु थी वियो। भली हाणे गॾिजी मसइले खे खणूं त मुड़ुसु छॾाइजे। हा, इहा अफ़सोसनाक ख़बर ॿुधो, सरफराज़ खे ॿधी विया आहिनि। बाक़ी तव्हां यार त खामखा मसइले खे मुंझाए वेठा आहिनि। मुंहिंजा यार छा, तुंहिंजा बि यार आहिनि, पाण सभु हिकु आहियूं। यार मसइले खे असां न मुंझायो आहे, तूं ॻाल्हि खे सम्झी कोन थो। कहिड़ी अदा फारसी आहे जेका मां कोन थो सम्झां? यार खलील, मसइलो इहो आहे जो असां त चाहियूं त क्लास जो बाइकाट न थिए। बाक़ी तहरीक जहिड़े नमूने चओ सो हलायूं। सुभाणे आम शागिर्द त असां सां गॾु हुजनि। शेर यार, इन मसइले खे हाणे गॾिजी मुंहुं ॾियणो पवंदो। ऐं पोइ बि न मञनि त? बराबरि सोनो कोन मञंदा, पर वरी बि पूरी कोशिशि करे था ॾिसूं। टीचर्स खे कॉन्फिडेंस में था वठूं, उन्हनि खे छो पाण खां धार कयूं? ठीकु आहे, भली उस्तादनि सां बि ॻाल्हायूं था, पर यार कुझु बि थी पए सरफराज़ खे छॾाइणो आहे। पोइ तव्हां हाणे कचहरी कयो, असांखे इजाज़त। अल्लाह भाई। माशाअल्लाह। अब शेर वारा ज़िद ते बीठा आहिनि, कोन मुड़ंदा। ख़ैर आहे जानी, अहिड़ी ॻाल्हि न आहे। जिन ते सुजरो प्यारो वेठो हुजे हा त छा चवे हा। ॾुखियो आहे प्यारा, ॾुखियो आहे, कोन मुड़ंदा। अब इहो सजरो ख़ान आहे किथे? इहो सदाईं ख्वाबनि में गुम हूंदो आहे। अब असां गॾु कोन हली सघंदासीं भाई, ॻाल्हि आहे सिधी। कीअं? ॿियो ही हर मामले में पंहिंजी हलाईंदा पिया अचनि। हाँ यार खलील, कुछ ॿेली करणो पवंदो। हिन वक़्तु असल मामिलो सरफराज़ खे छॾाइण जो आहे। अवल उन ते सोचो। हते भली इहो सरफराज़ बि निकिरे, पर पाण खे अलॻि थियणो पवंदो। हिननि सां गॾु कोन हली सघंदासीं। इहो बात जो मसइलो आहे यार, पहिरीं हिकिड़ो मसइलो त हल कयो। सर, पोइ मुंहिंजी लीव एप्लीकेशन जो छा थियो? हा हा, उहा आउं मोकिलियां त सही, पर पोइ सोचियुमि तव्हां हींअर मोकल ते छो था वञो? सर, तॾहिं मूंखे मोकल ते त वञिणो आहे। मुंहिंजी मोकल बि त रहियल आहे। हा हा, मोकल तव्हांजी बराबरि रहियल आहे, पर आउं इन ख़्याल खां पोइ चवां त ख़बर नाहे अलाए जे वेकेशन थी वञे, अलाए। सर, जे फ़िलहाल वेकेशन न थिए त पोइ? न न, थी वेंदी, थी वेंदी। जे न थींदी त वरी बाइकाट थींदुनि।
तंहिं करे मां अव्हांखे चवां थो त फ़िलहाल अव्हां लीव ते न वञो। बाइकाट थियो माना क्लासिस कोन थींदा। जेसि ताईं छोकिरो सरफराज़ न छॾाइजनि सो तव्हां थोरी देरि जे लाइ अची वेंदा कयो, पोइ भली 10-11 बजे हलिया वेंदा कयो। जे वेकेशन थी वई पोइ त मुर्गो ई ख़ैर। थैंक यू सर, थैंक यू। वालेकुम सलाम। वालेकुम अस्सलाम। छाते पियो बस हले? ओए वेकेशन। हाँ वेकेशन तो जरूरी है, बिल्कुल वेकेशन जरूरी है। अच्छा है साईं। एक केक आहे मिस रूबीना के जेकी इंक्रीमेंट मिली उन्हीं जी ट्रीट। वाह मन्यो सी रूबीना वादे जी पक्की आहे। इहो त आहे साईं बिल्कुल। पोइ भला साईं करे हुकुम कुहंस विझूंस काती। ॾाढो भरो आहे। मिस रूबीना चई वई आहे त जेसि ताईं सर बका ऐं मंसूर कोन ईंदा तेसि ताईं हिनखे हथ न हलाइणो। सर पक्का ऐं सर मंसूर लाइ कुझु कढी था रखूं। मैडम सही चयो आहे, ॾाढो भारो आहे। साईं बड़े कॾहिं कॾहिं मिठाण घणो वणंदो आहे। कॾहिं कॾहिं। ही नओं अॻो ठारायो अथव छा? सूट थो करे तव्हांखे ॾाढो। छो असां नवा वॻा न पायूं, बाक़ी तूं रोज़ रोज़ नवा नवा वॻा पायो अची। न न भली पायो भली पायो भली पायो। आजाद फज़ा में जीअण ऐं बांधी रहण में केॾो फ़र्क़ु आहे। कीअं थो लॻे? मुंडा ॾिस। ईअं थो लॻे ॼण ओचितो ई सिपीअ जो मुंहुं खुली वियो हुजे ऐं नज़र वञी मोतीअ ते पई हुजे। खलील तूं इहे ॻाल्हियूं किथां आणींदो आहे? चेरी मौसम सुठी हुजे त आबशार पंहिंजो पाण ई फुटी निकिरंदा आहिनि। तोखां दूर हुयसि त एहसास अंदर में बर्फ वांगुरु ॼाया पिया हुया। पर मां त तोसां रोज़ मिलण ईंदी हुयसि। झट पल जी मुलाक़ात अंदर जे उधमन खे किथे थी माठ में आणे सघे। हाँ सर, तू वञ भले, फिलहाल कुछ न घुर्जे। जी सर। पहिरीं होश में त अचूं। पहिरियों छा सोचींदो हूंदो? छा वरी छा सोचींदो? समझे थो त विछड़ा मिलिया आहिनि न? अलाए। खलील हाणे त तूं बि ॿाहिरि अची वियो आहीं। पोइ पोइ छा? मूं तोखे ॿुधायो अम्मी जे ख़त जे मुतालिक़। पर कीअं हल कढिजे? मां पंहिंजे माइटनि खे मोकिलियां? अम्मी वे त चिड़ी पवंदी। छो? छो वरी छा? मूं तोखे ॿुधायो हुयो त हुनजी शादी मुंहिंजे कज़न सां था कराइण चाहिनि। हाँ तो ॿुधायो। पोइ बाक़ी तुंहिंजे भाउ सां ॻाल्हाइजे। इहो बि सही आहे, पर केरु ॻाल्हाए जेको हुनखे कन्विंस बि त करे सघे। सर मंसूर खे रिक्वेस्ट कजे। हाँ खलील, ॿियो छा पियो थिए? सब ठीक है सर। अवां सां सुबुह जो मुलाक़ात थी हुई, पर
हींअर असां हिकु ख़ासि कम सां आया आहियूं। न भाउ छॾियो, मां पाणी खणी वठंदुसि। न सर, मूंखे रखी अचां। जी सर, असां सोचियो अव्हां असांजा उस्ताद बि आहियो, असांजा महिरबान बि आहियो, असांखे पंहिंजो करे घुरो बि था। तंहिं करे सर हा चओ। सर एक्चुअली ॻाल्हि इहा आहे त सीमा जे घर वारा कुझु कंज़र्वेटिव बि आहिनि, तंहिं करे सीमा जी शादी ॿाहिरि नथा कराइण चाहिनि। पोइ तव्हां इन सिलसिले में असांजी कुझु हेल्प करियो सर। सीमा जो भाउ हिते डॉक्टर आहे, तव्हां उन सां ॻाल्हायो। मूं तुंहिंजी पूरी ॻाल्हि सम्झी कोन। सर मां ऐं सीमा शादी करण था चाहियूं। हाँ, दैट्स वेरी गुड। सर मां सम्झां थो अव्हांखे तकलीफ़ त थींदी, पर सर अव्हां ई असांजी हेल्प करे था सघो। हा पर कहिड़ी? सर तव्हां सीमा जे भाउ सां ॻाल्हायो। बिल्कुलु, आऊं ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। जी साईं, हुकुम। डॉक्टर साहब सोचां थो त ॻाल्हि खे किथां शुरू कजे। छो साईं, अहिड़ो कहिड़ो मसइलो आहे? बसि ईअं ई सम्झो त अहिड़ो ई मसइलो आहे। ॾिसो न डॉक्टर साहब, के मसइला ॾाढा टची हूंदा आहिनि ऐं अहिड़ी सूरत हाल में माण्हू पाण खे ॾाढो अनईज़ी फील कंदो आहे। एक्चुअली मुंहिंजी अव्हां सां अॻु मुलाक़ात न रही आहे, तंहिं करे मूंखे पाण ॻाल्हि कंदे झझक बि महसूसु थिए। न मंसूर साहब, तव्हां ॻाल्हि कयो, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। महिरबानी। दरअसल अव्हां जी सिस्टर सीमा असां वटि थी पढ़े। जी हा। ऐं थी सघे थो त कॾहिं अव्हां सां मुंहिंजे बारे में ज़िक्र कयो हुजेसि। हा, ॻाल्हि कढंदी आहे। तव्हां काफ़ी महिरबान उस्ताद आहियो। बसि स्टूडेंट्स कॾहिं कॾहिं मुंहिंजी मिड़ी घणी तारीफ़ करे वेंदा आहिनि। हाणे डॉक्टर साहिब मसइलो इहो आहे त कॾहिं कॾहिं असीं पंहिंजे ज़ाती ऐं घरू मामलनि में फ़ैसिला ॾाढा जज़्बाती ऐं बग़ैर सोचे सम्झी करे वेंदा आहियूं। अलाए कीअं? मूंखे अव्हां जे या के ॿिए जे मामले में दख़ल ॾियण जो को हक़ कोन्हे, पर जिते असांजे स्टूडेंट्स जी ज़िंदगी, उन्हनि जी ख़ुशियुनि ऐं उन्हनि जे अहसासनि जो सवाल अॻियां अची वञे त उन्हनि जे अहिड़नि मामलनि में दख़ल ॾियण खे आऊं ग़लति नथो सम्झां। मां सम्झां थो त अव्हां मुंहिंजी इन राय सां मुतफ़िक़ हूंदो। जी जी, अव्हां उस्ताद आहियो, बिल्कुलु दख़ल ॾेई सघो था। महिरबानी। अव्हां शायदि सीमा जी शादी पंहिंजनि में था कराइण चाहियो? जी हा, पंहिंजे सौट सां। हा, सुठो, तमामु सुठो। पर छा मां इहो सोचियो आहे त एॾी वॾी फ़ैसिले करण खां अॻु में जेकॾहिं असां पंहिंजनि ॿारनि खां संदनि ज़ाती राय मालूम करे वठूं त छा इहो बहितर न थींदो? ॾिसो डॉक्टर साहब, मूं अव्हां सां ॻाल्हाइण लाइ हामी तॾहिं भरी जो सोचियुमि त अव्हां नौजवान आहियो, पढ़ियल ऐं सुलझियल आहियो ऐं मुंहिंजी ॻाल्हि खे बुरो न सम्झंदो, पर इन मसइले ते संजीदगीअ सां गौर कंदो। मां वधीक तफ़सील में नथो वञणु चाहियां। मां सीमा जो टीचर आहियां, वॾे भाउ जी जाइ ते आहियां, जीअं तव्हां आहियो। तंहिं करे चाहियां थो त हिकिड़े भाउ जी हैसियत सां अव्हां संदसि मसइले ते संजीदगीअ सां सोचो। हुनखे अव्हां जी हेल्प जी ज़रूरत आहे। मंसूर साहब,
यो असांजो घरेलू मामलो आहे, इन ते सोचे समझी कदम खणणो पवंदो। बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां काफ़ी हद ताईं असांखे आगाह कयो। थैंक यू। महिरबानी, तव्हां मूंखे इज़त ॾिनी। सीमा, आउं चाहियां हा त तोते कावड़ बि करे थी सघियुसि, बल्कि तोते कावड़ आई बि ॾाढी, पर पोइ अलाए छो ठरी वयसि। शायदि इन करे त तूं मुंहिंजी नंढी भेण आहीं। मूं हमेशह तोखे प्यारो घुरियो आहे, पर हिन जो मतिलबु इहो बि न आहे त तूं असांजे प्यार जो नाजाइज़ फ़ाइदो वठी। मूंखे इहो ॿुधाए, आसिफ में कहिड़ी ख़ामी आहे? ॾिस सीमा, मूंखे साफ़ साफ़ ॿुधाए, ॻाल्हाए मूंसां। तोखे आसिफ में कहिड़ी ख़ामी थी नज़र अचे? छा आसिफ पढ़ियल लिखियल न आहे? स्मार्ट न आहे? शरीफ न आहे? कहिड़ी कमी आहे हुन में? मां ईअं त नथी चवां। त पोइ छा थी चवणु चाहे? तव्हांजो टीचर मंसूर साहब मूं वटि आयो, कंहिं मोकिलियोसि? तो न, हा न, हा। सीमा, तूं सम्झे थी त जॾहिं चाचा वारनि खे इहा ख़बर पवंदी त तूं आसिफ सां शादी करणु नथी चाहें त केॾो फसाद घर में बर्पा थींदो? तोखे इहा बि ख़बर आहे त चाचा वारनि जा असांजे मथां केॾा अहसान आहिनि। पोइ ऐं आसिफ छा सोचींदो? जवाब छो कोन ॾिनी? ॻाल्हाए छो नथी? छा मूंखे इहो बि पुछणु घुरिजे त तूं कंहिं ॿियनि शादी करणु थी चाहीं? ॻाल्हाए छो नथी? छा मूंखे इहो बि पुछणु घुरिजे त तूं कंहिं ॿियनि शादी करणु थी चाहीं? बस बस बस, ठीकु आहे। जेकी तूं चाहीं थी, ऐं कोशिशि कंदुसि त ईअं ई थिए। जेकॾहिं तूं चाचा वारनि जे घर ख़ुशि नथी रही सघे त पोइ असां बि ख़ुशि न रही सघंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। खलील, अच्छा पुट, हलिया वे। कीअं आहीं पुट? बिल्कुलु ठीकु साईं। कॾहिं ॿाहिरि आहीं? कल्ह सर। मूंखे ॾाढो अफ़सोस थियो पुट त तो जहिड़ो छोकिरो ईअं अंदरि वञे। बस सर। हाणे छा हाल आहे? बिल्कुलु ठीकु सर। तुंहिंजी सियासत कीअं पई हले? हींअर त ॿाहिरि निकितो आहे। बस सर, ॿाहिरि निकिरी अची वरी फॾे में पिया आहियूं। सरफराज़ खे अरेस्ट करे विया आहिनि। हा, सरफराज़ कीअं आज़ाद थियंदा जॾहिं पंहिंजा ई दुश्मन हुजनि? शेर साईं, ॻाल्हि सोचण जी आहे। पंहिंजा? ॿियो तॾहिं। हाणे ॻाल्हि कंहिंसां कोन कजो, असां कुली ॻायूं पाण। यस सर, तव्हांजो क्लास आहे। हल बाबू, मां अचां। मूं ॻाल्हि पई कई त असां कुली ॻायूं पाण में। सुभाणे तिख मिठाई थी पए त पोइ? न साईं, न कोन थींदी। वेरी गुड। अलाए असांजा कहिड़ा हाल थींदा। तव्हां छाजे लाइ था विड़ो? छाजे लाइ था पाण पतोड़ियो? केरु सम्झे न।
तंहिं ॾींहुं बि वीसी साहब वटि मीटिंग इन सरफराज़ जी गिरफ़्तारी जे सिलसिले में। पोइ सही बसि बका साहब साईं आहे, बुज़ुर्ग आहे, पर सच चवण कोन मुड़ो। तंहिं ॾींहुं मीटिंग में वठी गोड़ कयईं, चई पुलिस घुरायो, एग्ज़ाम वठो। सभिनी सम्झायोसि त बका साहब छा था चओ, पुलिस खे कीअं घुरायूं, छोकिरनि में इश्तिहाल थींदो, क्लेश थींदो। पर साईं सम्झे छा? ऐसे ही हो वीसी साहब वीसी साहब बि घणो ई सम्झायोसि त बका साहब तव्हांजी राय ग़लति आहे। प्रोफेसरनि बि सम्झायोसि त तव्हां ग़लति था चओ, पर पंहिंजे हथ जी वधी आहे। इहे छोकिरा कीअं छुटनि? असां त बाइकाट करण लाइ बि तयारु आहियूं शेर साईं। बागी खलील ऐं शफ़ी खे बि भड़काइण में सर मंसूर ऐं सर बका जो हक़। छा कयूं? पंहिंजे पेर ते कुआड़ो हणो। पंहिंजनि पेरनि ते पाण कुहाड़ो न हणो पुट, ॾाहा थियो। सर ॿियो को चाढ़ो ई कोन्हे। कीअं बाबा? ॾिसो न सर, असां केतिरा जतन कया आहिनि त माहौल सुधरे, पढ़ाईअ वारो माहौल पैदा थिए, अमन सुकून सां यूनिवर्सिटी हले, सभिनि जी राय जो एहतराम थिए। पर सर शेर वारा असांजी ॿुधनि ई कोन था। हर ॻाल्हि में ज़िद, हर ॻाल्हि में अपर आहिनि। बसि सर हाणे अलॻि थियण खां सवाइ ॿियो को चाढ़ो कोन्हे। बसि रुगो सरफराज़ आज़ाद थिए। सर इहो मूं अकेले जो फ़ैसिलो कोन्हे, सभु साथी था चवनि। पुट हिन खे भाञ भाञ बाबा। हाणे हिननि खे भञी ॾेखार। कोन भॼनी सर। कोशिश कर पुट। न सर नथी भॼनि। याद रख पुट, 12 अलॻि थींदो, अकेला थींदो ऐं हीअं टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। बिट हूंदो, केरु बि तव्हांखे टोड़े न सघंदो। वरी अलॻि थियण जी ॻाल्हि न कजाए। होरिया ॾाढा हालतूं सुधरी वेंदियूं। अॼु न सुधरियूं आहिनि, सुभाणे सुधरंदियूं। हिक ॿिए खे पुठी न ॾिजो। इहो तव्हांजे भलाईअ लाइ आहे पुट। धड़े बंदीअ खां पासो करियो। सही ॻाल्हाइणो आहे तव्हां सां? मूं सां? अची सही। हा बाबा चओ। चओ बाबा, वेहंदे न? न सही वेहणो न आहे, ॻाल्हाइणो आहे तव्हां सां। ईअं बि ॻाल्हाईंदे? हिते इन्हीअ लहजे में ॻाल्हाइबो आहे उस्ताद सां? उस्ताद सां? कहिड़े उस्ताद सां जेको असां लाइ पुलिस थो घुराए? पुलिस? हा पुलिस। तव्हां ई त मशवरो ॾिनो वीसी साहब खे पुलिस घुराइण जो। हो आई सी। त इहा ॻाल्हि आहे पुट। पुलिस तो लाइ न, पर एग्ज़ाम्स लाइ सजेस्ट कई वई हुई। साईं असांखे सभु ख़बरूं पवनि थियूं त असांजा सॼण केरु आहिनि ऐं दुश्मन केरु आहिनि। ऐं इहा बि ख़बर आहे त छोकिरा कंहिंजे चवण ते लॻनि था। काश तव्हांखे इहा ख़बर पइजी सघे त तव्हांजा दुश्मन केरु आहिनि ऐं सॼण केरु आहिनि।
ऐं काश ईअं बि सच थिए त छोकिरा उस्तादनि जो चवण वठनि। उस्ताद त अबो थींदो आहे, अबे सां ईअं ॻाल्हाइबो आहे जीअं तूं थो ॻाल्हाए। तव्हांजो ॾोह न आहे बाबा, तव्हांजो ॾोह न आहे। तव्हां में त सच ॿुधण जो बि सत न रहियो आहे। अज़ीम उहे आहिनि जेके पंहिंजे अज़मत जा गीत ॻाइण सां गॾु पंहिंजनि उणाइनि ते बि नज़र रखनि, जेके पंहिंजे मथां तनक़ीद बर्दाश्त नथा करे सघनि ऐं जेके पंहिंजे मुतालिक़ सच ॿुधी नथा सघनि, तिन खे हक़ घुरण जो को बि हक़ कोन्हे। तव्हां पंहिंजी तारीख़ विसारे वेठा आहियो। जॾहिं जूलियस सीज़र मिस्र वारिद थियो त हुन उतां जा सभु कुतुबखाना साड़ाए छॾिया। हलाकूअ दर्सगाह ऐं लाइब्रेरियूं नीस तो नाबूद कराए छॾियूं। पर कॾहिं कॾहिं के माण्हू पंहिंजनि पेरनि ते पाण बि कुहाड़ो हणंदा आहिनि। पंहिंजनि सॼणनि खे दुश्मन ऐं सच चवण वारनि खे हिकारत जी नज़र सां ॾिसंदा आहिनि। पंहिंजनि स्कॉलरनि, अदीबनि ऐं उस्तादनि जा कलम टोड़े उन्हनि जा हथ कपाए छॾींदा आहिनि। ईंदड़ वक़्तु अव्हां लाइ गुलनि जा हार आणे या मूंखे ख़बर न आहे। असां त बाबा पंहिंजो वक़्तु गुज़ारे चुकासीं, पर अमी गवाह रहिजो। मूं जेकी कुझु कयो, जेकी लिखियो, जेकी चयो, सो सभु तव्हांजे चङाईअ लाइ हो।